तूफ़ान खां बचण लाइ हंगामी कोशिशूं जारी। केटी बंदर शहर ख़ाली करायो वियो। बदीन जे साहिली मर्कज़ ज़ीरो पॉइंट वटां 3000 माण्हुनि जी इमदादी कैंप में मुंतक़िली जारी। DC बदीन जो चवणु आहे त तेज़ बरसात खां बचण लाइ तयारियूं मुकमल आहिनि। पाक फ़ौज जा दस्ता सिविलियन सां गॾिजी मक़ामी माण्हुनि खे महफ़ूज़ हंध ॾांहुं मुंतक़िल करण में मसरूफ़ आहिनि। सामूंडी तूफ़ान जो मुफ़ासिलो वधीक घटिजी वियो आहे। सिविल इंतज़ामिया ऐं फ़ौज खे मुतहरिक कयो वियो आहे। सामूंडी पटी मां 90,000 माण्हुनि खे कढण लाइ कोशिशूं जारी आहिनि। सामूंडी तूफ़ान सबबि थींदड़ तबाही ऐं जानी नुक़सान खां बचण लाइ सिविल इंतज़ामिया ऐं फ़ौज भरपूर तयारी करे वरिती। तूफ़ान खे नज़र में रखंदे ठटे, बदीन ऐं सिजावल समेत साहिली इलाइक़नि मां माण्हुनि खे कढण जो कमु तेज़ कयो वियो आहे। कराची, कैंट, बदीन ऐं हैदराबाद मां पाक फ़ौज जा दस्ता इमदादी कार्रवाइयुनि में हिसो वठण लाइ साहिली इलाइक़नि ॾांहुं मोकिलिया विया आहिनि, जॾहिं त मेरीन सिक्योरिटी, रेंजर्स ऐं चूंडियल नुमाइंदा सामूंडी पटी मां माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल करे रहिया आहिनि।